सिंधु माथरी के तहज़ीब ते तहक़ीक़ के सिलसिले में और असां मुखातिब आहियां। अॼु पाण अल्लाह ॾिनो या नील बाज़ार के क़दीम बाग़ बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंधु सभ्यता के शहरी तमदुन जूं पाड़ू ॻोठाणी सकाफ़त में खुतल हुयूं, ॻोठाणी सकाफ़ती मरकज़न में खुतल हुयूं। अल्लाह ॾिनो या नील बाज़ार जो बाग इन जो वॾो सबूत है। सिंधु माथरी में शहरी तहज़ीब यानी अर्बन सिविलाइजेशन को ओचितो वजूद में न आई हुई, पर शहरी तहज़ीब के इर्तिका में ॻोठाणियुनि सकाफ़तुनि जो अहम किरदार हुयो। कैम्ब्रिज यूनिवर्सिटी के आर्कियोलॉजिस्ट कैमरॉन पेट्रियाट की तहक़ीक़ मूजिब अर्बन सिविलाइजेशन की अवसर में ॻोठाणियुनि तहज़ीबुनि जो अहम किरदार हुयो। सिंधु माथरी की तहज़ीब जा वारस न फ़क़त शहरी मरकज़न में रहंदा हुआ, पर संदन इर्तिका जूं पाड़ू ॻोठनि मां उसरंदड़ तहज़ीब में खुतल हुयूं। कैमरून पेट्रियाट कैम्ब्रिज यूनिवर्सिटी के साथी आर्कियोलॉजिस्ट मैडम दानिका पारीक सां गॾु सिंधु माथरी के ॻोठाणी सकाफ़त ते तहक़ीक़ दौरान सिंधु सभ्यता के ॻोठाणनि बागन के शहरी तहज़ीब के मुआशत जो बुनियाद करार ॾिनो आहे। ॻोठाणी सकाफ़त जा मरकज़ शहरन के ज़रायत, खाधे खुराक और घरेलू इस्तेमाल समेत ॿियूं शयूं खाम माल के सूरत में फ़राहम कंदड़ हुया। सिंधु माथरी की शहरी तहज़ीब वाले दौर में शहरन खां वधीक वॾे अंग में ॻोठ आबाद हुया। शहरी मरकज़ ॻोठनि जो तसलसल हुया। इन दौर में शहरन के भेट में मानून जो वॾो अंग ॻोठनि में नंढनि ॻोठनि में आबाद हुयो। इन किस्म जा ॻोठ सिंधु माथरी के मुख़्तलिफ़ रीजन्स में ॻोल्हे लधा विया आहिनि ऐं केतिरनि ई ॻोठाणनि मरकज़नि की खोटराई कराई वई है, जिनमें मौजूदा सिंध समेत चुलिस्तान, गुजरात और कच्छ जा बाग शामिल हैं। इन्हनि ॻोठाणनि सकाफ़ती मरकज़न में भी शहरन वांगुर घरन की तरतीब से अडावत समेत पानी के नेकाल जो निज़ाम मौजूद मिले तो। इन वक्त जा ॻोठ हूबहू शहरी मरकज़न के डुप्लीकेट कापी महसूस थियन था। मौजूदा सिंध में अल्लाह ॾिनो जे माग तां खोटराई दौरान अड़ा सबूत मिलिया हैं। अल्लाह ॾिनो जे माग ते खोटराई मां घरन में पानी के नेकाल जो निज़ाम मिलियो है। जिते घरन मां पानी के नेकाल वारियूं नालियूं ढकियल सूरत में मिलियूं आहिनि, जॾहिं त हिन माग ते आबपाशी जो एक निज़ाम मौजूद है। आर्कियोलॉजी के माहिरनि हिन ॻोठ के मुकम्मल तौर ते एक तरक्की याफ्ता ज़रई ॻोठ करार ॾिनो है, जिते आम घरन समेत पब्लिक इमारतूं मौजूद हैं। माहिरनि मूजिब इन ॻोठनि में हुनरमंदन तरफां तैयार थियल सामान शहरी मरकज़न ॾांहुं रवानो कियो वेंदो हुयो। ॻोठनि में रहंदड़ कुम्हार, वाढा, लोहार और ॿिया हुनरमंद पंहिंजो माल तैयार करे शहरन के फ़राहम कंदा हुया, जितां वरी पंहिंजे इस्तेमाल में ईंदड़ सामान ख़रीद करे ॻोठनि में आणींदा हुया। अहिड़ी तरह शहर और ॻोठनि की मुआशत जो एक ॿिए ते दारोमदार हूंदो हुयो। महिरबानी।